नाज़रीन, हैदराबाद सिविल अस्पताल जे आइसोलेशन वार्ड में कोरोना सबब मेहड़ वासण औरत फौत थी वई आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी हैदराबाद जो रिपोर्टर अब्दुलरसूल चांडियो। जी अब्दुलरसूल, तफ़सीलन खां आगाह कजो। जी हाँ, बिल्कुल। हैदराबाद शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में सिंध हुकूमत तरफ़ां जोड़ियल SOP ते अमल न थियण खां पोइ लोकल ट्रांसमिशन जे केसनि में पिणु इज़ाफ़ो अची वियो आहे। जॾहिं त अॼु सिविल अस्पताल हैदराबाद जे आइसोलेशन वार्ड में मेड़ लॻे फरीदाबाद वासण आहे ज़ुले खां चॉन्डियो पिणु कोरोना वायरस सबब फौत थी वई आहे। जॾहिं त जेको लाश आहे सिहत खाते जूं टीमूं जेके आहिनि जोड़ियल SOP तहत हिन वक़्तु खणाए वञी रहिया आहिनि मेहड़ तरफ़, जिते हुनजी फरीदाबाद लॻ शाह गुज़रियो कब्रिस्तान में तदफ़ीन कई वेंदी। जॾहिं त हैदराबाद शहर ऐं भरपास वारनि इलाइक़नि में हिन वक़्तु कोरोना वायरस सबब फौत थियलनि जो जेको अंग आहे उहो 37 थी वियो आहे। जॾहिं त कोरोना जा जेके एक्टिव मरीज़ आहिनि तक़रीबन 1000 मरीज़ आहिनि जेके मुख़्तलिफ़ आइसोलेशन वार्डनि में दाख़िल आहिनि। हैदराबाद सिविल अस्पताल जो आइसोलेशन वार्ड आहे। हिन खां अलावा लेबर स्क्वाड फ्लैट में जोड़ियल करंटीना सेंटर आहे, ट्रामा सेंटर आहे, मुख़्तलिफ़ जेके करंटीना सेंटर आहिनि उन में 1038 जेके मरीज़ आहिनि उहे दाख़िल आहिनि, जिन खे इदी इमदाद फ़राहम कयो पियो। जॾहिं त 10 जेके मरीज़ आहिनि उनजी इंतिहाई जेका तबियत आहे उहा ख़राबु आहे। जॾहिं त पहुचल जेका फरीदाबाद वासण आहे उनजो लाश हिन वक़्तु सिहत खाते जूं टीमूं जेके आहिनि उहे मेहड़ तरफ़ खणाए वञी रहियूं आहिनि। अब्दुलरसूल, अवां जी महिरबानी।